وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومنهم من يقول ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار أولئك لهم نصيب مما كسبوا والله سريع الحساب. ऐं उन्हनि खां जेके शख़्स ईअं था चवनि कि रब असांखे दुनिया में बि सुहिणाई अता फ़रमा ऐं आख़िरत में बि सुहिणी अता फ़रमा ऐं असांखे बाहि वारे अज़ाब खां बचा। जामे दुआ आहे जेका अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात पंहिंजे महबूब करीम सलासम जी उम्मत खे तोहफ़े तौरु अता फ़रमाई आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला फ़रमाए थो त अल्लाह जो महबूब जॾहिं बि दुआ जे लाइ हथड़ा खणंदो त हीअ दुआ फ़रमाईंदो, पर ईअं बि फ़रमायईं जेकॾहिं अल्लाह जो महबूब 100 दफ़ा दुआ फ़रमाईंदो हो त हर हिकु दुआ जे अंदरि रब्बना आतना ज़रूरु पढ़ंदा हुया, हिनखे पढ़ंदा। त जामे दुआ आहे फ़रमाए त उलाइक लहुम नसीब मिम्मा कसबू। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे उहे अथव जो हिसो आहे उन शइ खां जो कमाया। उलाइक लहुम उहे अथव जो नसीब माना हिसो उन शइ खां जो कमायो। हाणे इहो हिसो कहिड़ो आहे, मथां जेको ज़िक्र दुआ जो अचे थो पियो उन जे लाइ अल्लाह ताला फ़रमाए थो पियो त जेके इहे दुआऊं घुरनि था, इहा दुआ घुरनि था, उन्हनि जो जेको आहे सो हिसो ठहंदो थो वञे। दुआ जो बदिलो उन्हनि खे मिलंदो ऐं उहो कॾहिं बि ज़ाया न थींदो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे त का दुआ रद्द न हूंदी आहे अल्लाह वटि, का बि दुआ जेका बि मानो घुरे थो ख़ुदा वटि क़बूल आहे। भई केरु मानो ईअं चए त मां दुआ घुरां थो मुंहिंजी क़बूल न थी पई, न, तुंहिंजी दुआ जेका सो अल्लाह वटि रखियलु आहे, उहा रद्द न थींदी कॾहिं बि। जेकॾहिं उनजो नतीजो तुंहिंजे अॻियां नथो थिए ज़ाहिर त इन में बि अल्लाह जी भलाई आहे। जो असां त नाक़िस आहियूं न, कामिल त अल्लाह जी ज़ात आहे, असां में नुक़्स आहे, असां जेको मुतालबो कयूं था इहो असांजे हक़ में न आहे, असांखां ग़लती आहे, तंहिं करे देरि थिए थी पई। ईअं बि चयो आहे त बाज़ अल्लाह जा बाना रब जी बारगाह में घणियूं दुआऊं घुरंदा आहिनि ऐं उन्हनि जी मुनाजात अल्लाह खे ॾाढी पसंदि ईंदी आहे। उहे जेतिरो लीलाईंदा आहिनि ख़ुदा जी बारगाह में ओतिरो ख़ुदा खे उहे महबूब तर लॻंदा आहिनि। तंहिं करे अल्लाह ताला उन्हनि जी दुआउनि में ताख़ीर फ़रमाईंदो आहे त जीअं घणो रब जी बारगाह में हाज़िर ऐं कॾहिं बि मायूस न थियणु घुरिजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो हुयो, हिकिड़ो गुनहगार हो, बदकार हो। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इरशाद फ़रमायो, इन शख़्स खे वञी चओ त तूं ख़ुदा जे दर तां तड़ियल, अल्लाह तोखे मरदूद करे छॾियो, नाफ़रमान। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात वञी उनखे पैगाम ॾिनो, ॻोल्हे लॻाईंसि पैगाम ॾिनो त रब जो पैगाम तुंहिंजे लाइ हीअ अथई, तूं मरदूद आहे, नाफ़रमान जे करे तूं ख़ुदा जी रहमत खां तड़ियल आहे। त उहो शख़्स रोअण जे बजाए ख़ुशि थियणु लॻो, नचणु लॻो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम इरशाद वञे तो ॻाल्हि सम्झी या न सम्झी जेका मां तोखे चई, मां सम्झियुमि कि पोइ नची छो तो ख़ुशि छो थो थी। त अर्ज़ु कई त साईं पोइ खणी अल्लाह जी ज़ाते बाबरकात मूंखे पंहिंजे रहमत मां तड़े ई कजांइ, पर मुंहिंजो नालो त वरितई न, मुंहिंजो ज़िक्र त कयाई, ज़रूरु तोखे ॿुधायूं त फलाणो शख़्स आहे, फलाणो नालो अथसि, फलाणी जॻह जो आहे, त अल्लाह वटि मां यादि त आहियां न। पोइ कीअं बि कहिड़ी तरह सां त बाने जी इहा अदा अल्लाह खे ॾाढी पसंदि अची वई ऐं उहो जेको रद्द थियलु बानो ख़ुदा ताला पंहिंजी बारगाह में मक़बूल करे छॾिया। त ख़ुदा जी रहमत वॾी आहे। ईअं न चइजे जंहिंजी दुआ क़बूल नथी थिए हे मरदूद आहे, हे तड़ियल आहे, कॾहिं बि इहो फ़ैसिलो न कयो। ख़ुदा पंहिंजे बाननि खां कॾहिं बि बेज़ार न आहे। इहो बानो आहे, कॾहिं पंहिंजे भाउ खां बेज़ार थींदो, कॾहिं औलाद खां बेज़ार थींदो, कॾहिं कमकार खां बेज़ार थींदो। इहे सभु बग़ावतूं असां में आहिनि, बल्कि अल्लाह जी ज़ाते बाबरकात हलीम आहे। बानो जेको आहे जॾहिं बि रब जी बारगाह में अचे थो ख़ुदा कॾहिं बि पंहिंजे बाननि खां बेज़ार न थींदो आहे, न वरी हुनखे मयार ॾींदो आहे त कल्ह तौबा करे वेहीं वरी वञी तूं गुनाह जो कमु छो की हिसाब ॾे। अल्लाह ताला उन सभु शइ खे परदे में रखी छॾियो आहे, हिजाबनि में रखी छॾियो आहे। ऐं अल्लाह ताला जे बारगाह जे अंदरि मानो कहिड़े बि हाल में हाज़िर थिए थो ख़ुदा ताला जी रहमत आणण जे लाइ। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़रमाए त अहिड़नि शख़्सनि जे लाइ हिसो आहे मिम्मा कसबू, जेको कमायाऊं। हाणे कहिड़ो कमायूं,
यानी दुआऊं घुरियाऊं। दुआ जेका आहे न इहो बि हिकिड़ी क़िस्म जी कमाई आहे, उनजो हिसो आहे, यानी दुआ उनजी रद्द न थींदी। वल्लाहु सरीउल हिसाब, ऐं अलाह जी ज़ाते बाबरकात जल्दी हिसाब कंदड़ आहे। इहो छो फरमाई, इन करे फरमाई त नेकी जे अंदरि सुस्ती न कयो, जल्दी अलाह हिसाब कंदो आहे। अन करे मता अचे त सुभाणे मां नेक थींदुसि, हफ़्ते खां पोइ थींदुसि, पुराणो थी पोइ थींदुसि नेक, पोइ निमाज़ूं पढ़ंदुसि, पोइ अलाह जी इबादत कंदुसि। अलाह जी ज़ाते बाबरकात जल्दी हिसाब कंदड़ आहे। तंहिं करे पंहिंजे नेकियुनि जे अंदरि, भलाइनि जे अंदरि कंहिं क़िस्म जी बि सुस्ती न कर। अॼु जेको मौक़ो अथई सुभाणे जो इंतज़ारु न कर, जो जॾहिं हिसाब शुरू थी वियो त तुंहिंजी दामन में का नेकी त हुजे न, का भलाई त हुजे न। वज़कुरुल्लाह फी अय्याम मअदूदात, ऐं यादि कयो अलाह ताला खे ॻणियल ॾींहं में, ॻणियल ॾींहं। उहे कहिड़ा आहिनि? उहो जेको हाजी पढ़ंदा त अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक, इहो ॻणियल ॾींहं आहिनि। हर रोज़ु कोन पढ़िबा आहिनि, हर जॻह ते कोन पढ़िबा आहिनि। हाणे अलाह ताला उन ॾे इशारो थो फरमाए त अलाह खे यादि कयो ॻणियल ॾींहंनि में। उहो को इहो 8 तारीख़ खां वठी करे 13 तारीख़ ताईं, पर 13 तारीख़ ताईं बि तलबिया न हलंदी आहे। 10 तारीख़ ते क़ुर्बानी कंदो, शैताननि खे पथरियूं हणंदो, उते तलबिया बंदि थी वेंदी। यानी 3 ॾिहाड़ा 2 ॾिहाड़ा, या एराम ॿधे थो त तलबिया पढ़े थो पियो एराम ॿधण सां। इहो अलाह जे ज़िक्र जो टाइम बि अलाह मुक़ररु फरमायो आहे। फरमाए त वमन त अजल फी यौमैन फला इस्म अलैह, पोइ जेको तकड़ थो करे 2 ॾींहंनि में त पोइ नाहे गुनाह मथे हुनखे। 2 ॾींहं कहिड़ा? यानी 10 जो ॾींहुं छॾे करे पोइ 2 ॾिहाड़ा, यानी 11 ऐं 12 जो ॾींहुं शैताननि खे पथरियूं हणियूं आहिनि। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए बसि इहे 3 ॾिहाड़ा जेकॾहिं पथरियूं हणी मोटी थो अचे उनजे मथां को गुनाह न आहे। पर बहितर ईअं आहे त 13 जे ॾिहाड़े ते हणे बहितर, उनखे बि अलाह ताला बयानु फरमाए थो। पर उन्हनि खे अलाह ताला मयार नथो ॾिए जेके शख़्स 2 ॾींहंनि में, यानी 10 ऐं 11 ऐं 12 जे ॾिहाड़े रमियुल जिमारनि खे सॾिबो आहे। यानी उहो ठुलियूं ठहियल आहिनि जेके खकड़ी जेतिरी पतली खणी या आङुर ते रखी हीअं हणिबो आहे, जेको मसरूम तरीक़ो आहे। हिते पुठी ऐं शद जे आङुर ते रखी करे हीअं उछलाए करे हणिजेसि, इहा जेका रमियुल जिमारनि खे सॾिबो आहे। इहो बि हज जे अंदरि शुमारु आहे, ऐं इनखे तर्क करण सां उनजे मथां दम पइजी वेंदो आहे। हाणे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको कोश तव्हां मां हाजी सगुरो तकड़ थो करे 2 ॾींहंनि में त उनजे मथां को गुनाह न आहे। यानी 12 जी ॾिहाड़ी जी पथरियूं हणी करे हलियो अचे त बि उनजो हज क़बूल आहे। अॻिते फरमाईंदो वमन त अख़र फला इस्म अलैह लिमन इत्तक़ा, जेको देरि थो करे उनजे मथां बि को गुनाह न आहे, पर लिमन इत्तक़ा वाक़ई उनजे जेको तकवा थो करे त उनखे घुरिजे 13 जे ॾिहाड़े बि हणे। तकड़ न करे वियो बि आहे 13 जे ॾिहाड़े बि, यानी ज़वाल खां अॻु में पथरियूं हणी पोइ आजो थी मोटी अचे, पोइ अची उहो तवाफ़ कंदो जंहिंखे सरब तवाफ़ सदर आहे। फरमाए त वत्तक़ुल्लाह, डिॼो अलाह खां, वालमू अन्नकुम इलैहि तुहशरून, डिॼो अलाह ताला खां, ॼाणो त बेशक तव्हां उनजे तरफ़ गॾु कया वेंदव। हिन जॻह ते अलाह ताला छो थो फरमाए? इन करे जो हाजी सगुरा उते गॾु थियनि था पिया, लखनि जी तादाद जे अंदरि, ऐं रंग रंग जा माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ नसल जा माण्हू आहिनि, के कदावर आहिनि, के कद जा नंढा आहिनि, के जसीम आहिनि, के हल्का आहिनि। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अलाह खां डिॼो ऐं ॼाणो त बेशक तव्हां तरफ़ हुनजे गॾु कया वेंदव। अॼु हिते जीअं गॾु कया हो न, इहो बि ईअं सम्झो त मशर जे मैदान में बि इहो मंज़रु हूंदव। ऐं ख़ुदा जी हुज़ूर में जॾहिं हाज़िर थींदव न त उन जॻह ते बि इहो ई मंज़रु हूंदव। ऐं इन अरफ़ात जे अंदरि मुज़दलिफ़े जे अंदरि तव्हांजो गॾु थियणु इहो हिकिड़ो यादगीरो अथव तव्हांजे लाइ। त हिते मुल्क छॾे आयासीं, ॿार बचा छॾे आयासीं ऐं तनहा बणिजी करे हिते अकेला बीठा आहियूं। केर बि असांजो मिट माइट न आहे, को रिश्तेदार न आहे, को क़ौम जो माण्हू न आहे, को दुनिया जो सामान बि पाण सां गॾु कोन्हे, को कलस बि पाण सां गॾु कोन्हे, को 2 कपिड़ा आहिनि जेके असां पायूं बीठा आहियूं। क़यामत जे ॾिहाड़े बि इहो साॻियो मंज़रु हूंदो, मिट माइट न हूंदो, रिश्तेदार न हूंदा, ऐं हर कोई पंहिंजो ज़िमो खणी अलाह जे हुज़ूर में हाज़िर थींदो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन जॻह ते इरशाद थो फरमाए त अलाह खां डिॼो ॼाणो त बेशक तरफ़ उनजे तव्हां गॾु कया वेंदव। यानी हीअ सभु दुनिया जे अंदरि इबादतुनि जा जेके रंग आहिनि सिर्फ़ु आख़िरत जी दावत आहे, त तव्हां तयारी वठो। पोइ जो अलाह जे हुज़ूर में तव्हां असांखे हाज़िर थियणो आहे। हिन दुनिया जे अंदरि हीअ सभु इबादतुनि जा रंग उन क़यामत जी तयारी जो असबाब आहिनि। त को बि कमु जॾहिं कयो त पंहिंजी आक़िबत खे न विसारियो, छो जो पंहिंजी आख़िरत खे न विसारियो। इहा आख़िरत विसरे रहंदी,
हिसाब किताब वारो त जेको ख़्यालु आहे उहो विसरियो हूंदो, न इबादत में मज़ो ईंदो, न दुनियादारी मां इंसान जी जान छुटंदी। पर जॾहिं उनजो इहो ख़्यालु क़यामत जे तरफ़ ॾे वेंदो त मां रब जे हुज़ूर में हाज़िर थींदुसि, त पोइ ज़रूरु आहे त उहो शख़्स कदम खणंदो, तॾहिं बि सोचींदो, पोइ संभाले करे पंहिंजे पेर खे रखंदो। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इहे हिदायतूं असांखे नसीब फरमायूं आहिनि। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमा अलैना इल्ला